तुझे दर्शन जा दीवाना, तुझे दर्शन जा दीवाना, सुबह सांझी तुझे दर ते खयूं झोलियूं बीठा आहिन, फ़कीरन जी तोखे पारता। सजन साईं मिठा माण्हू गरीबन जी तोखे पारता। अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, भलीकार, खुशामदीद व खैर आगले, वेलकम भलीकार जी अगेन। तव्हांखे तव्हांजे चैनल सिंध टीवी प्रोग्राम सिंधी संगीत में मां तव्हांजी पंहिंजी मेज़बान करण लॻा रही हिकु दफ़ा ॿीहर तमामु बहितरीन प्रोग्राम सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उमेद थी कयां तव्हांजो अॼु जो टाइम तमामु ख़ुशगवार वेंदो ऐं मूड बि तमामु सुठो वेंदो ऐं हली रहियो आहे प्रोग्राम सिंधी संगीत जेको तव्हांजी कॉल एंड डेडिकेशन ते आहे। असांखे फीडबैक ॾियो, फीडबैक ॾियण लाइ प्रोग्राम में कॉल भी करे सको था ऐं पेज आहे सिंध ऐं संगीत इनबॉक्स में वञी करे मैसेज कयो कहिड़ा कहिड़ा सिंगर चाहियो था हिन प्रोग्राम में ॾिसण ऐं रिपीट वरी अगेन ॾिसण, त उनजा नाला मेंशन कयो इनबॉक्स में वञी करे। अॼु असां सां गॾु तमामु बहितरीनु आवाज़ सिंध जी, सिंध टीवीअ जी, असांजा घर भाती तमामु बहितरीनु इंसान। थोरो ई आवाज़ मूं अॻूणे ॿुधी स्टार्टिंग में थोरो तमामु मज़ो अची वियो, यकीन तव्हां बि इंजॉय करण वारा आहियो। थोरो सरप्राइज़ असां तव्हांजे लाइ रखंदा आहियूं, उहो इन जे लाइ त हिन खां पहिरीं असां हिकिड़े गाने ते वेंदा आहियूं। सिंध टीवी तमामु बहितरीनु जेका फ़ख़्रिया जेके एल्बम, जेके गाना, जेके वीडियो ठहिया हुआ उहे असां तव्हांखे रिमेंबर कराईंदा रहंदा आहियूं त इहे गाना हिट आहिनि, हुआ ऐं रहंदा। सो हाणे हलूं था मैडम हुमैया चंद जी आवाज़ आहे जी, कहिड़ो गानो आहे? बेवफ़ा सां दिलि लॻाए वेठासीं, ज़िंदगी पंहिंजी विञाए वेठासीं, ख़बर बि आहे तॾहिं बि पेरनि ते कुआड़ी हणंदासीं पाणी आहियूं। सो इंजॉय था कयूं हिन गाने खे, काॾे न वञिजो, ॾिसंदा रहो सिंध टीवी। मिलूं था हिन गाने खां पोइ।
once again welcome भलीकार खुशामदीद गुड इवनिंग टू ऑल अस्सलाम वालेकुम ऐं यकीन अॼु जो प्रोग्राम तव्हां लाइ तमामु बहितरीनु हूंदो छो त अॼु जी जेका शख़्सियत जेका पर्सनैलिटी सां गॾु राइट नाउ मौजूदु आहे तमामु बहितरीनु आहे ऐं दौलत भाउ चांहि ते आहिनि ऐं दौलत भाई जी आवाज़ तव्हां जेके ॿुधी रहिया हूंदो सो असां सां गॾु असांजा घर भाती पूरी फैमिली सां गॾु जेकी फैमिली असां चवंदा आहियूं फैमिली मेंबर इन करे काउंट कंदा आहियूं त हिते जेके प्रोग्राम में जेके बि गुलदस्ता ऐं गुल जेके बि आहिनि सभु इहे आहिनि फैमिली मेंबर इन सेंस में हूंदो आहे त असां हिननि खे सिर्फ़ु सिंगर या इन सेंस में कोन ॾिसंदा आहियूं त सिंगर आहिनि गानो ॻाए ऐं हलिया वेंदा ईअं न आहे हिते ईंदा आहिनि पंहिंजी फैमिली आहे पंहिंजो घर जो माहौल लॻंदो आहे ओड़ी कचहरी हूंदी आहे उन हिसाब सां असांखे फैमिली जो लक़ब ॾिनो आहे त असांजी फैमिली मेंबर आहिनि जी बिल्कुलु असां सां गॾु फ़नकार सिंध जी आवाज़ सिंध टीवी जी आवाज़ तमामु बहितरीनु आवाज़ जा मालिक तमामु सुठी शख़्सियत तमामु ॼातल सुञातल शख़्सियत असां सां गॾु मौजूदु आहे फ़नकार जिनसार समो अस्सलाम वालेकुम भलीकार नालो सही वरितमि न न बिल्कुलु सही आहे कीअं आहियो ठीकु लॻा पियो ख़ुशि मौला जो करम आहे तव्हां ख़ुशि लॻा सभ खां पहिरीं तव्हांखे भलीकार चवंदासीं सिंध टीवी प्रोग्राम सिंधी संगीत में महिरबानी तव्हांजी असल में पहिरीं बि हिकिड़ो प्रोग्राम मूंखां मिस थी वियो हुनजे करे साईं नाराज़ हुयो अॼु साईं खे राज़ी करण आया आहियूं इंशाल्लाह राज़ी थी वेंदो बिल्कुलु सही आहे बसि देरि चवंदा न आहे दुरुस्त आहे त तव्हां देरि सां आहियो सुठे टाइम ते आहियो ऐं ढोलक ते आहिनि मीर ख़ान ऐं खंजरी ते आहिनि अब्दुल सत्तार दा भलीकार ख़ुशामदीद ऐं यकीनन तव्हां सभिनी खे मज़ो ईंदो छो त स्टार्टिंग ईअं लॻंदी आहे मुंहिंजे प्रोग्राम में अलाए छा हुजे ब्रेक खां पोइ सभु वरी ईअं फ्रैंक थी वेंदा आहियूं फ्री माहौल थी वेंदो आहे वधीक मज़ो ईंदो आहे त तव्हांखे अगेन भलीकार चवंदासीं सिंध टीवी प्रोग्राम सिंधी संगीत में ऐं यकीनन मूंखे तव्हां सुञाणींदा हूंदो मेज़बान किरण लगारी ऐं अॼु जी कचहरी जो प्रोग्राम तमामु सुठो वेंदो स्टार्टिंग में असांजे व्यूअर्स खे छा ॿुधाईंदो सचल साईं जी काफ़ी आहे बिस्मिल्लाह थी वञे शाम माही दे चुटियां रमजा गमजा यार मेरे दिया अते नाज कर दिल लुटिया तरकश तीर चलावन कहरी सै सै देवल झटिया मुँह महताब मैंने पीरे मुगादा सुना चीजल मैं वेख सिंगार के सटियां सिगड़ा भी सांवलिया सिगड़ा भी सांवलिया रोंदी वत दिया रोंदी वत दिया दारों सिगड़ा भी सांवलिया
चश्मा दी चमकार यार मैं मस्तानी वेख के थैया चश्मा दी चमकार यार सिगड़ा दी सांवलिया सिगड़ा दी सांवलिया राह तेरियां रोज तके राह तेरियां रोज तके मन तू आवे कहीं बलवारी राह तेरियां रोज तके दिया मन तू आवे कहीं बलवारी सिगड़ा सांवलिया सिगड़ा हो सचल जे दर तेरे हो सचल जे दर तेरे आशिक लख हजार यार सचल जे दर तेरे आशिक लख हजार सिगड़ा दी सांवलिया सिगड़ा सचल जे दर तेरे सदा नि दा ब द ब द ब ग म ग म ग सा हो सचल म ग म ग सा 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 दा दा म द ग म ग सा दा दा म द ग म ग दा दा म द ग म ग सा दा दा म द ग म ग सा नि नि दा नि म द ग म ग नि नि दा नि म द ग म ग सा नि नि दा नि म द ग म ग सा दा नि दा नि दा नि नि दा नि दा म दा दा म द म ग म ग म ग सा सा ग सा म 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 सा ग सा म म म सा ग सा म म म सा ग सा म म म म ग म ग दा 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 ग म ग दा 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 ग म ग दा 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 म द म नि 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 म द म नि नि म द म नि 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 दा नि दा सा दा 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 नि दा सा दा 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 नि दा सा दा सा ग म ग म द ग म द ग म ग सा दा नि 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 दा सा दा दा नि दा 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 नि दा 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 नि नि दा दा नि नि गा गा नि नि दा दा नि नि गा गा नि नि दा दा म ग गा नि नि दा दा 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 नि 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 दा नि नि दा नि नि दा नि नि म द दा दा म द दा दा म द दा दा म द ग म म ग म म ग म म ग म म सा ग ग ग सा ग ग ग सा सा नि दा नि दा म दा म ग म ग सा नि दा नि दा म दा म ग म ग सा ग म दा नि सा दा नि 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 सा ग म दा नि ग म दा नि सा दा नि सा ग म दा नि सा 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 माशाल्लाह छा ॻाल्हि कयूं महफ़िल देते ई लुटिजी वई अञा स्टार्टिंग का अञा त पार्टी शुरू थी आहे यकीनन तव्हां आवाज़ ॿुधी अंदाज़ ॿुधो गायकी ॿुधी
पुख़्तगी ॿुधी त लफ़्ज़ ॿुधा यकीनन इंजॉय कयो यकीनन तव्हां पहिरीं आवाज़ ॿुधी आहे सेम इहा तव्हांजा ॼातल सुञातल आवाज़ आहे यकीनन छा जादू आहे माशाल्लाह असीं तव्हांखे हयाती ॾे सिहत ॾे ईअं ई आवाज़ जो जादू तव्हांजो बरक़रार हुजे जादू छा आहे इहो असांजे थोरो आ कंदा हूंदो आवाज़ वई तव्हांजी माशाल्लाह असांजो कोई जादू कोन्हे असांजी का कमालियत कोन्हे बसि अव्हां जी दुआउनि जो सिलो आहे बिल्कुलु तमामु बहितरीनु इहे अव्हां जूं महिरबानियूं आहिनि नो डाउट तमामु बहितरीनु ऐं हिकिड़ो सहर जेको न तारी थी वेंदो आहे प्रोग्राम कंहिं बि लाइव प्रोग्राम में अगरि तव्हांखे इंजॉय करिणो हूंदो आहे या अहिड़ो सहर तारी करिणो हूंदो आहे त अहिड़ियुनि आवाज़ खे ॻोल्हण जी ज़रूरत न आहे सिंध में अवेलेबल आहिनि थोरो बसि ॻोल्हण जी असांखे ज़रूरत आहे इहे त उहे आर्टिस्ट उहे सिंगर उहे असांजी जेके घर भाती आहिनि उहे किथे आहिनि सो यकीनन तव्हां बि इन सहर माना निकिता हूंदो ऐं असां बि अञा हिते आहियूं मां चवां थी महफ़िल जेका न मची चङी आहे सो केतिरो टाइम थियो आहे तव्हांखे गायकी में असल में हीअ त असांजो हिकिड़ो ख़ानदानी कमु आहे मुंहिंजो बाबा साईं माशाल्लाह ऐं मुंहिंजो बाबा साईं जो चाचो हुयो माशाल्लाह मतिलबु की असां जीअं ॼावासीं ऐं असांखे जीअं मतिलबु की रोशनी आई ऐं सम्झ आई त असांजी मौसीक़ी ते नज़र पई तमामु बहितरीनु तमामु बहितरीनु पोइ दुनियादारी खे छॾे ॾिनोसीं मौसीक़ी खे अपनायोसीं अञा असांजी महिनत जारी आहे अञा त कुझु बि कोन हासिल तव्हांखे बाबा वारनि चयो चाचा वारनि चयो इन फील्ड में अचण जो या तव्हांखे पाण खे शौक़ु पंहिंजो शौक़ु हुयो पोइ तव्हां इंजीनियर कुझु डॉक्टर्स या हुन सां गॾो गॾु खे न रखियो गॾु जी न कुझु जी न मूं वर्षे पंहिंजी कुर्बानी न फन जे मथां ॾेई छॾी आहे क्या बात है भाई हेतिरी एफर्ट करण महिनत कई हूंदी तक़रीबन बिल्कुलु ज़ाहिर आहे माशाल्लाह चाचा जो बि नालो बाबा जो बि नालो त समुंड आहे मुंहिंजो बाबा साईं बाबा मनठार अली पाण ढोलक प्लेयर आहिनि लेकिन मौसीक़ी जी ॼाण त आहे ऐं मुंहिंजे बाबा साईं जो चाचो जेको मुंहिंजो ॾाढो उस्ताद धणी बख़्शू माशाल्लाह तमामु वॾो गवैयो हुयो ऐं हींअर मां उस्ताद अब्दुल गफूर समूरो साहिब जिन खां सिखां पियो जी बिल्कुलु तमामु सिंधी जा बहितरीनु रागी जेके असांजे प्रोग्राम में बि आयल आहिनि जी जी बिल्कुलु 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 तमामु बहितरीनु यकीनन ऐं असांजे प्रोग्राम में बि उहे कुझु न कुझु तजवीज़ ॾींदा रहंदा आहिनि त हिनखे हाणे हीअं हाणे त तॾहिं माशाल्लाह असां मतिलबु तव्हांजी सपोर्ट आहे हीअ प्रोग्राम सिर्फ़ु मां न कंदी आहियां मेज़बान मां न आहियां डायरेक्टर ख़ालिद शाह न आहे हे सभई जेके बि नंढा नंढा गुल जमा थिया आहिनि हिकिड़ो गुलदस्तो थी वेंदो आहे पूरो हे सभई तव्हां आहियो हुन में उस्ताद बि आहिनि असांजा म्यूज़िशियन बि आहिनि असांजा कैमरा वर्क बि पूरी आहे सिंध टीवी सतपुरी आहे असांजा बिहाइंड द कैमरा जेके घरनि में असांखे ॾिसनि पिया सभिनी सपोर्ट आहे तॾहिं स्टिल हीअ प्रोग्राम तमामु बहितरीनु वञे पियो माशाल्लाह सां इंशाल्लाह ईअं ई वेंदो ऐं अहिड़ा ई बहितरीनु असांजा घर भाती असांजा सिंधिया रागी हिते ईंदा ऐं तव्हां यकीन इंजॉय कंदा लेकिन हाणे वक़्तु थियो आहे सम्झी त विया हूंदो नंढड़ी ब्रेक नंढड़ी साई जो मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ तव्हां कारे न वञिजो ॾिसंदा रहो सिंध टीवी Once again, welcome भलीकार खुश आमदीद टू ऑल गुड इवनिंग आई होप कि अॼु प्रोग्राम शानदार रहियो ऐं स्टार्टिंग तमामु बहितरीनु थी उनखां पहिरीं जो गानो ॿुधो मैडम हुमेरा चना जी आवाज़ उनजा सहरबो आहे वरी जिन सार बि अची जादू छा त जादू आहे चवंदा आहिनि उहो जादू अची हिते सभई मिली विया आहिनि मिक्स थी विया आहिनि असांजो प्रोग्राम सिंध टीवी जो ही प्रोग्राम सिंधी संगीत तमामु बहितरीनु सिंध जा तमामु बहितरीनु शाइर घायल जी तमामु बहितरीनु शख़्सियत तमामु सुठी शख़्सियत तमामु बहितरीनु इंसानु असांखे ॾिसी रहिया आहिनि थैंक यू सो मच घायल भाउ ऐं यकीनन घायल भाउ जो त हिकिड़ो इहो घायल ई बसि काफ़ी आहे वधीक चवण जी ज़रूरत ई न आहे त माण्हू सम्झी वेंदा थी घायल केरु आहे सो बहरहाल तव्हांखे भलीकार चवंदा थी असांखे जॉइन करण जे लाइ जी केतिरी रिहर्सल थींदी आहे केतिरो प्रॉपर टाइम पंहिंजे आवाज़ खे पंहिंजे जेको शौक़ु तव्हांजो हुनखे ॾींदा हो बिल्कुलु असल में मूं पहिरीं बि ॻाल्हि कई त मौसीक़ी त समुंड आहे हिन जो अणकुट त को खज़ानो ई न आहे जेतिरी महिनत कजे ओतिरो थोरो आहे दड़का वड़का मिलिया कॾहिं ईअं बाबा खां चाचा खां छा ग़लति थो ॻां ईअं न ईअं कोन ॻाइणो बिल्कुलु ज़ाहिरी आहे पहिरीं त स्टार्टिंग सां हर तकलीफ़ सहणी थी पवे न स्टार्टिंग में कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त पको गायक जेको गानो ॻाईंदो आहे उन में बि उनजी फबलिंग हूंदी आहे या ग्रामर सही न हूंदी आहे या तलफ़ुज़ सही न हूंदा आहिनि उन में बि माण्हू लड़का ॾींदा आहिनि पर अल्हम्दुलिल्लाह मूंसां अहिड़ो वाक़ियो आयो आहे अच्छा कहिड़ो अहिड़ो गानो तव्हांखे शाइरी ॾुखी लॻी हुजे तव्हां सम्झो पिया त मां नथो ॻाए सघां ऐं तव्हांजे बाबा ऐं चाचा जो तव्हांखे ॾेई ज़ोर हुजे त न इहो ॻाइणो आहे ऐं तव्हां परेशान हुजो कुझु थियो अहिड़ो वाक़ियो कुझु जी न अहिड़ो को वाक़ियो यादि न आहे माना भई हल्को हथु आहे न अञा सही हाणे कहिड़ो गानो असांजे व्यूअर्स खे असांखे ॿुधाईंदो उस्ताद बुखारी जी पोइट्री आहे जी बिस्मिल्लाह
घणा तान कजन दिल जा दिलबर हिकड़ो घणा तान कजन दिल बुॾिजे हिक खे तोणे सवें सधूकन से चिलविला जेकी दर दर लायल दोस्ती जे ही दिल बो जे ही धोको एतबार मुखे छोड़ नहीं हेड प्यार मुखे छोड़ नहीं हेड प्यार मुखे छोड़ नहीं यही दिल बो यही धोको एतबार मुखे छोड़ नहीं हेड प्यार मुखे हेड प्यार मुखे छोड़ नहीं इन शहर जा खोड़ अमुल माण्हू यूसुफ जी शिकिल जा दिल माण्हू इन शहर जा खोड़ अमुल माण्हू यूसुफ जी शिकिल जा दिल माण्हू मोती ऐं गुलाब जा गुल माण्हू अख बंद करे एॾो पंध करे इहो हाल मूंखे छो ॾिने एॾो प्यार मूंखे छो ॾिने एॾो प्यार मूंखे छो ॾिने
माशाल्लाह 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 जिन सार समोसा इहो ॿुधायो त आवाज़ तव्हांजी वाकई एॾी नरम एॾी सॉफ्ट आहे एॾी दर्द वारी आहे या थोरो बनावट आहे हिन में सही ॿुधाइजो पाण में आहियूं कहिड़ी कोन्हे सभु पंहिंजा पाण में आहियूं जी आवाज़ में त मेहनत का Natural हिकिड़ी सवाद आहे। मेहनत का सवाद ॿी का बनावट हूंदी ई कोन्हे जे बनावट हुजे त पोइ बेसुरा बि सुरीला थी वञनि न इहा ॻाल्हि की उन्हनि जी आवाज़ सफ़ा सनड़ी हूंदी आहे पर आहिनि ॾाढा बेसुरा सही आहे को अहिड़ो गानो जेको तव्हांखे इलाही वणंदो हुजे इलाही फेवरेट हुजे ऐं तव्हां हरू भरू ॻाईंदा हुजो फरमाइश थिए न थिए ॻाइणो ज़रूरु आहे मूं अॻु हा बिल्कुलु बेदिल साईं जन जी काफ़ी आहे मां शौक़ सां ॻाईंदो आहियां सही जी जी राग मुंहिंजी पसंदीदा आहे सिंधड़ो राग सही पोइ ज़रूरु ॿुधंदासीं उहो बि बिल्कुलु, एल्बम वग़ैरह केतिरा कुझु आया जी अचनि पिया न ऐं जेके शोज़ वग़ैरह कंदा आहियो जेकॾहिं शादियुनि वादियुनि में काज ते वेंदा आहियो छा रिस्पॉन्स हूंदो आहे कहिड़े गाने जी वधीक फरमाइश थींदी आहे तव्हांजो पंहिंजो ॻायल गानो कहिड़ो हिट आहे या तव्हांजे बाबा वारनि मतिलबु जो की त मुंहिंजो त महफ़िल में ठीकु आहे सॉन्ग आहिनि कंहिं चैनल या कंहिं केसट वग़ैरह में मुंहिंजो को सॉन्ग कोन्हे जेको पॉपुलर थिए बाक़ी महफ़िलुनि में आम ख़ासि पंहिंजो वञणु थींदो आहे उन में पोइ हर रंग जी महफ़िल मूंखां ॿुधंदा आहिनि गीत आहे गज़ल आहे काफ़ी मतिलबु की मां एॾो वॾो फनकार न आहियां लेकिन हुननि जी हिकिड़ी नंढड़ी फरमाइश खे मां पूरी करण जी कोशिशि बिल्कुलु फनकार नंढो वॾे जी ॻाल्हि न हूंदी आहे सुर जी ॻाल्हि हूंदी आहे उन ताल खे सम्झण जी ॻाल्हि हूंदी आहे जेका तव्हां फील्ड में जंहिं बि आहियो मां मेज़बान आहियां मां ॻाए नथी सघां मेज़बानी में बि सुठी कंदी हुअमि तव्हां सिंगर आहियो तव्हांखे ईअं मता बि ॻाल्हाइण न अचे त हर कंहिंजा अलॻि शोभा आहिनि ऐं तव्हां अगरि पंहिंजनि शोभनि ते ॼमियल आहियो पका आहियो तव्हांखे ख़बर आहे तव्हांखे छा ॻाल्हाइणो आहे या छा ॻाइणो आहे त ऑटोमेटिक तव्हांखे व्यूवर्स पसंदि कंदा आहिनि पोइ अलाह जो नालो सभिनी खां वॾो आहे माण्हू त तव्हांखे ख़बर आहे न बिल्कुलु बिल्कुलु अलाह जो नालो सभु खां वॾो आहे बिल्कुलु जी जी सिंधी जा तमामु बहितरीनु तमामु सुरीला रागी ख़ान साहब उस्ताद अब्दुल गफूर सुमरो साहब असांखे ॾिसी बि रहिया आहिनि ऐं कॉल कई अथनि जी कॉल ते लाइन ते आहिनि हलो अस्सलाम वालेकुम सर वालेकुम अस्सलाम बाबा छा हाल आहे ख़ुशि आहियो कीअं आहियो भाउ ठीकु आहियो ख़ुशि लॻा पिया शो ॾिसो पिया अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह तव्हां ख़ुशि आहियो असां उहो ई हाल हीणा सूर बीणा हमेशह वांगुरु हिकिड़ी शइ पंचायत सूर बीणा आहिनि बसि बसि इहे पंहिंजे पाण में आहियूं ख़ालिद बि तंग कंदा आहिनि ॾाढा आवाज़ भली तव्हांजा ज़ुकाम ते हीणा थी वञनि पर हाल हीणा न कयो हा इहा ॻाल्हि आहे बसि उहो हिकिड़ो चवंदा आहिनि हाणे बसि छॾियूं कोन था ॻाल्हायूं टॉपिक ते तव्हां ॿुधायो शो ॾिसो पिया बसि अलाह साईं ख़ुशि करे तव्हांखे जिनसार बि वेठो हो बिल्कुलु सर ॻाल्हायो जी अबा छा हाल आहे पुटु बाबा साईं पेरनि ते अथु बाबा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अबा ख़ुशि आहे न बाबा दुआऊं अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो बाबा वाह वाह मडर खे मचाए वेठा हो न बाबा ही अव्हां जी जुतियुनि जो सदको अव्हां जी दुआउनि जो सदको आहे बाबा अलाह तव्हांखे ख़ुशि करे बाबा ख़ालिद शाह जो मैखानो वसे थो पियो बाबा बिस्मिल्लाह ख़ालिद शाह भाउ आहे बाबा असांजो तव्हांजे करे बाबा अलाह साईं तव्हांखे ख़ुशि करे यार मूंखे हो तुंहिंजो ॾाढो सुठो गज़ल वणंदो आहे अक्सर दरगाही साहिब वारो जी जी बाबा जी अगरि न चयो थी त पोइ उहो ॿुधाए बाक़ी न त ख़ुशि हुजे फर्स्ट क्लास अलाह ख़ुशि कंदो न न बाबा बिल्कुलु मां ॻायो न आहे बिल्कुलु हाणे ॻायां थो बाबा हाज़िर बाबा ॿुधायां थो बाबा वाह 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 भला उस्ताद रमज़ान खान कीअं लॻो पिया बाबा उस्ताद रमज़ान खान ज़बरदस्त आहे सुबुह मूंसां गॾु हुयो हिते मॉर्निंग में पंहिंजे सिंध टीवी ते बाबा अच्छा अच्छा जी जी वरी हींअर वरी कंहिं वरी ॿिए पंहिंजो फोन अची वियसि प्रोग्राम वारनि जी पोइ हिन करे वरी थोरो बेवफ़ाई कई हलो आबाद छा आहे त मिड़े साथ तव्हांजो गॾियल हूंदो आहे न तंहिं करे मां बि पुछियो अलाह ख़ुशि करे बाबा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह हा बाबा बिल्कुलु हक़ीक़त आहे बाबा ठीकु वॾी थैंक यू महिरबानी सर तव्हांजी वॾी महिरबानी कॉल करण जी प्रोग्राम पसंदि करण जी ऐं असांखे फीडबैक ॾियण जी ऐं ईअं कॉल कंदा रहो ईअं 4 चंड तव्हांजी कॉल सां लॻी वेंदा आहिनि प्रोग्राम में तव्हां बि जिते बि हुजो ख़ुशि हुजो अलाह जे अमान में ऐं ॾिसंदा रहो सिंध में ही प्रोग्राम सिंध जी संगीत जेको तव्हां ते आई बिल्कुलु ओवर टू यू भाऊ हाणे छा कहिड़ो गानो छा बाबा साईं जन जी फरमाइश आहे मुंहिंजो उस्ताद बि आहे मुंहिंजो बाबा बि आहे बिल्कुलु आहे बिल्कुलु बिल्कुलु उहो हा गज़ल आहे बिल्कुलु बिस्मिल्लाह कोई सुनो तने
दबान दिल जी पर कर दबान दिल जी पर हौसलो तरे परिहन जी दोस्ती कोई सिलो तमाम बेहतरीन आवाज़, तमाम बेहतरीन, तमाम बेहतरीन ही सिंध टीवी जी आवाज़ जॾहिं यकीन असांखे फ़ख़्रु आहे। हमेशह ईअं असांजी म्यूज़िक सिंध जा म्यूज़िक जेको स्पेशली सिंध जा राग आहिनि जेके क्लासिकल हुजनि या नॉर्मल जेके वे में गाना ॻाया वेंदा आहिनि, जेका शाइरी आहे हिननि ते हमेशह असांखे नाज़ आहे। ऐं ईअं ई इनशाला अहिड़ा सिंगर असां वटि ईंदा रहंदा ऐं तव्हां ॾिसंदा रहंदा ऐं अगेन रिपीट बि कंदा रहंदासीं सिंगर्स खे जिन सां समो ढोलक ते मीर ख़ान ऐं खंजरी ते अब्दुल सत्तार। तव्हां सभिनी जी महिरबानी। हे बि हिकिड़ो गुलदस्तो आहे, अगरि सिर्फ़ु तव्हां हुजो भाउ ॿिया न हुजनि तव्हां सां गॾु त तव्हांजो आवाज़ में जादू ओड़ो न हूंदो, या भाउ हुजनि तव्हां न हुजो त फिकी फिकी शइ हूंदी, जे चांहि में खंडु न विझो फिकी थी वेंदी। ज़रूरी आहे त म्यूज़िक ज़रूरी आहे ऐं उहो सिंध जो म्यूज़िक जेको तमामु बहितरीनु, तमामु मिठो अंदाज़, सॉफ्ट ही आहिनि सिंगर, ठीकु आहे। जिन्हनि खे ख़बर न आहे उन्हनि खे मां ॿुधायां पई अहिड़नि सिंगर्स खे तव्हां चांस ॾियो ॾेई सघो। सो हिकिड़े गाने खे कंप्लीट करण लाइ, सिखण जे लाइ, उनखे शाइरी खां वठी वीडियो ताईं डन करण लाइ केतिरो टाइम वठंदा तव्हां? मतिलबु कि त मूंखे शाइरी हिकिड़ी कंपोज़िशन थियल आहे त ठीकु आहे, जे अगरि न आहे थियल त पोइ मां कोशिशि कंदो आहियां पाण। असल में हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त हीअ मौसीक़ी हुजे या कंपोज़िशन हुजे या शाइरी हुजे, कॾहिं तव्हां वियो मूड ठाहे असांखे अॼु शाइरी करणी आहे, जॾहिं मथां को इलाम नथी थिए त उहा शाइरी असांखां न ठहंदी, पर जॾहिं हिकिड़ी कुदरती मथां इलाम थी वञे पोइ ख़बर न पवंदी आहे अलाए किथां लफ़्ज़ अचनि था। ऐं असांजी जेकी कंपोज़िशन आहे उहा बि ईअं आहे, कॾहिं कॾहिं असां वेही मूड बि हूंदो आहे, दिलि बि कंदी आहे अॼु कंपोज़िशन करणी आहे, पर असांखां न थींदी आहे। सही आहे, बिल्कुलु मां इन ॻाल्हि खे कंटिन्यू रखंदमि। असां सां गॾु तमामु बहितरीनु सिंध जा ऐं सिंध टीवी में तमामु घणा सुठा सॉन्ग हुननि जी शाइरी में आहिनि, तमामु बहितरीनु शाइर असां सां गॾु आहिनि। ज़ुल्फ़कार मंगी, अस्सलाम वालेकुम, ख़ुश आमदीद। वालेकुम अस्सलाम, वॾी महिरबानी तव्हांजी, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां ठीकु। तव्हां कीअं आहियो? किथे गाइब आहियो? असां हिते ई आहियूं बिल्कुलु तव्हांजी सिंध में। ऐं सलाम वालेकुम भाउ इंसाफ़ साहब खे बि मां सलाम कंदुसि। अदा वालेकुम सलाम ज़ुल्फ़कार अली साईं। वालेकुम सलाम बाबा। माशाअल्लाह अदा, तव्हांखे ॿुधंदा आहियूं सोशल मीडिया ते, त तव्हां सां काफ़ी असां मतिलबु हिकिड़ो कनेक्टेड आहियूं। जी जी बिल्कुलु ऐं बिल्कुलु। तव्हां सिंध जा हिन वक़्तु माशाअल्लाह मौजूदा नौजवान सिंगरनि में ॾाढा सुठा सुरीला सिंगर आहियो माशाअल्लाह। वॾी महिरबानी अदा ज़ुल्फ़कार साईं, इहे मुंहिंजूं मोहबतूं आहिनि, वॾी महिरबानी अदा तव्हांजी।
अल्लाह तव्हांखे वधाईंदो यार, ॾाढी ख़ुशी थींदी आहे। मतिलबु अॼुकल्ह ख़बर अथव शॉर्टकट जो दौरु आहे, हर को चाहे थो त असां जल्दी मक़सदु बिना सिखण जे अॻिते वधी अचूं, ऐं अहिड़े दौर में तव्हां सिखी महिनत करे मतिलबु एतिरी महिनत सां अॻिते अचो था, इहा ॾाढी भली ॻाल्हि आहे, ॾाढी भली ॻाल्हि आहे। बसि इहे अव्हां जूं दुआऊं आहिनि ऐं अव्हां जूं मोहबतूं आहिनि, इंशाअल्लाह असांजूं महिनतूं जारी रहंदियूं बाबा। बिस्मिल्लाह। सुठी ॻाल्हि आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं इन मतिलबु तव्हांखे ॾिसी करे सभिनी दोस्तनि खे इहो मैसेज, जेके मतिलबु इहे असांजा अॼुकल्ह जा नौजवान जेके शॉर्टकट जे ज़रिए अॻिते अचणु चाहींदा, उनखे हिकिड़ो मैसेज मतिलबु इहो ई ॾींदासीं त ॾिसो हे सिंपल तव्हांजे साम्हूं वेठो आहे ऐं कीअं पंहिंजी महिनत सां अॻिते अचे थो, पंहिंजो नालो कढे थो, ऐं इज़त ऐं ताहयात अहिड़नि ई माण्हुनि खे रहणो हूंदो आहे फन जी दुनिया में, जेके माण्हू महिनत करे अॻिते ईंदा आहिनि। फॉर टाइम बीइंग जेके दोस्त असांजा नौजवान अॻिते अचनि था, हिकु गानो या ॿ गाना ॾेई करे उन्हनि खे सदा मतिलबु हयात नथो चई सघिजे। तव्हां जहिड़ा जेके सिंगर्स आहियो, तव्हां माशाअल्लाह सदा हयात आहियो, ऐं तव्हांजो आवाज़, तव्हांजी क्वालिटी, तव्हांजी कंपोज़िशन्स सभु तारीफ़ जोगियूं हूंदियूं आहिनि माशाअल्लाह। तमामु बहितरीनु, तमामु बहितरीनु। तव्हांजी हिकिड़ी ॻाल्हि मूंखे दिलि ते लॻी ऐं क्लिक थी वई त जेके नया सिंगर आहिनि, हिकु ॿ गाननि खां पोइ चाहींदा आहिनि जल्दी हिट थियूं ऐं शॉर्ट में अची वेंदा आहिनि, त तव्हां जहिड़ा जेके शाइर आहिनि उन्हनि खे, जेके तव्हां जेका हींअर ॻाल्हि कई आहे, ईअं ई ॿिया बि शाइर उन्हनि खे ईअं ई चवनि त बाबा पहिरीं सिखो, पोइ असांजी शाइरी खे ॻायो, ईअं न शाइरी खे ख़राबु कयो। त तक़रीबन 99% मां सम्झां थी त उहे सिंगर जेके आहिनि थोरा सिखी ईंदा। बाक़ी त हाणे ॾिसो न, असां कोशिशि कंदा आहियूं, असां हिन फील्ड खे 20-25 साल ॾिना आहिनि ऐं बिलीव कयो असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं कोई बि सुरीलो माण्हू असां ॿुधंदा आहियूं या ॾिसंदे, भले हुन सां असांजो शाइराणो वास्तो हुजे या न हुजे। इवन अॼु ताईं जिनसार मुंहिंजो हिकिड़ो बि गीत न ॻायो हूंदो, पंहिंजो असांजो कोई शाइरी वारो वास्तो न आहे, पर ही सिंध जो सुठो सिंगर आहे ऐं मुंहिंजो फर्ज़ आहे ही जेतिरी तारीफ़ जो हक़दार आहे मां हिन जी तारीफ़ कयां ऐं उहो हिन जो हक़ आहे। छाजे करे जो हिन महिनत कई आहे, हिन सभिनी वांगुरु शॉर्टकट वारो रस्तो न वरितो आहे। हालांकि ही बि चाहे आहे त नौजवान बि आहे, ख़ूबसूरत बि आहे ऐं आवाज़ बि सुठो अथसि, ही बि मक़सदु आम छोकिरनि वांगुरु कमु करे थी सघियो, लेकिन हिन हिकिड़ी पंहिंजी महिनत खे तरजीह ॾिनी ऐं अलाह साईं हिनखे उहो रंग लॻाए थो। ऐं असां जहिड़नि माण्हुनि जे, असां जहिड़ा मूं जहिड़ा नाचीस थिया पर तमामु सुठे सुठे कैलिबर जा माण्हू बि भाउ खे पसंदि कंदा हूंदा ऐं माशाअल्लाह ॾाढो सुठो, मूंखे ॾाढो वणंदो आहे। ही हिकिड़ो हिनखे हिकिड़ी वेंदे वेंदे मां हिकिड़ी फरमाइश कंदुसि, अगरि भाउ मुंहिंजी पूरी करे त। हुकुम बाबा। हिकिड़ो गीत आहे पंहिंजो शेख हयात साहब जो, सखी पिया खे मिले त चइजां। जी जी बिल्कुलु बाबा, बिल्कुलु ॿुधायूं था बाबा। इहो जेकॾहिं मूंखे ई डेडिकेट कंदो त मूंखे ख़ुशी थींदी। बिल्कुलु अव्हांखे डेडिकेट पिया करियूं, बिल्कुलु तव्हांखे डेडिकेट कंदासीं। तव्हां बि इनवाइटेड हो, लेकिन तव्हां न आया आहियो। तव्हां बि बहितरीनु सिंगर आहियो, तव्हां वटि बि बहितरीनु आवाज़ आहे। तव्हां कॾहिं था अचो, जल्दी अचो बसि। ऐं मां बिल्कुलु ईंदुसि, इंशाअल्लाह बिल्कुलु ईंदुसि। मां साईं ख़ालिद शाह साहिब जो अॻु में ई इलाही सारा ॾंड आहिनि साईं जा मूं ते, इंशाअल्लाह ताला मां बिल्कुलु ईंदुसि। मां सिंध टीवी जो हिकिड़ो हिसो रहियो आहियां, सिंध टीवी ते मूंखे नाज़ आहे, सिंध टीवी जो मां हिकिड़ो हिसो रहियो आहियां, सिंध टीवी सां मुंहिंजी हिकिड़ी दिलि आहे ऐं इंशाअल्लाह इहो रिश्तो कायम रहंदो। तव्हां सिंध टीवी जा हिसा कंप्लीट अञा बि आहियो, हुआ न अञा बि आहियो, बसि तव्हां हिम्मत कयो। मां आहियां, बिल्कुलु आहियां, मां बिल्कुलु खिदमतगार आहियां पूरी मीडिया जो। सिंध टीवी जेतिरी इज़त ॾिनी आहे उन सभिनी जो सभिनी जो वॾो शुक्रगुज़ार आहियां। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। हाणे तव्हांजी बिल्कुलु हाणे राइट नाउ बसि कचहरी वधीक थी वई त फरमाइश जल्दी जल्दी पूरी कंदासीं। थैंक यू सो मच कॉल करणी, वॾी महिरबानी। प्रोग्राम खे पसंदि करणी, वॾी महिरबानी। हीउ प्रोग्राम उहो ई आहे जीअं असां ऑक्सीजन साह खणंदा आहियूं, ऑक्सीजन खपे थो असांखे पंहिंजी बॉडी जे लाइ, त हीउ प्रोग्राम बि ईअं आहे। तव्हां जेसिताईं फीडबैक नथी अचे त हीउ डमी प्रोग्राम थी वेंदो आहे। जेसिताईं हिन प्रोग्राम हीउ ख़ूबसूरत गुल असां वटि नथा अचनि एज़ ए सिंगर, एज़ ए सुठा गुड शाइर ऐं उनखां पोइ जेके सिंध जा तमामु बहितरीनु म्यूज़िशियन असां सां गॾु हूंदा आहिनि, बाक़ी त असांजी पूरी ओवरऑल टीम 24 कलाक वर्क कंदी रहंदी आहे। सुठी रिज़ल्ट असां हमेशह तव्हांखे ॾियणु चाहींदा आहियूं, पसंदि कंदा आहियूं। त जॾहिं बि सिंध टीवी जो कोई बि प्रोग्राम तव्हां ॾिसो, उन प्रोग्राम में तव्हांखे बिल्कुलु मज़ो अचे, खोइजी वञो। गॾो गॾु कॉल आहे सिंध जा तमामु बहितरीनु सुरीला शाइर गुलाम कादिर घायल असां सां गॾु लाइन ते अचो, कॉल रिसीव कयूं। अस्सलाम वालेकुम, भली कार, ख़ुशि आमदी। वालेकुम अस्सलाम। अदी करन कड़ा हाल आहिनि? भाऊ ठीक ठाक, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? बसि अवां जे सिंध में आहियूं ऐं हक़ीक़त में अॼु मूंखे ॾाढो मज़ो अची रहियो आहे ऐं हक़ीक़ी सिंधी मौसीक़ी जो मज़ो अची रहियो आहे मूंखे। बिल्कुलु भाउ, बिल्कुलु 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 तमामु ज़बरदस्त। जिनसार सॼी टीम, तव्हां साईं ख़ालिद शाह जो ॾाढो हिकिड़ो संगम वणे थो पियो ऐं हक़ीक़ी रूह खे करार अची रहियो आहे। ऐं इन वॾी ॻाल्हि इहा ई आहे त हिन प्रोग्राम जे हवाले सां कुझु दोस्तनि सां आवाज़ ॿुधा अथमि, ज़ुल्फार मंगी साहब, खान साहब, अब्दुल गफूर सुमर साहब, ही त तमामु ज़बरदस्त आहे। हिकिड़ो न राब्तो थियण वारो बि तव्हां राब्तो कराए सघो था। इहा वॾी ॻाल्हि आहे जो तुंहिंजा आवाज़ ॿुधासीं, इहा वॾी दिलि खे सुकून पहुतो आहे तव्हांजे प्रोग्राम जे हवाले सां।
अल्लाह तव्हांखे आबाद करे, अल्लाह तव्हां सलामत रहे, सिंध सलामत साफ़ सलामत रहे तव्हांजो। अच्छा तव्हां ॻाल्हाइण चाहियो जिन साहब हो सां त तव्हां ॻाल्हाए सघो था? जी तव्हां अगरि ॻाल्हाइण चाहियो जिन साहब। हेलो जी जी आवाज़ कटिजे थो। आवाज़ अचे पई? जी हा जी जी जिन साहब सां अगरि तव्हां ॻाल्हाइण चाहियो था त ॻाल्हाए सघो था दादा। हा जिन सार खे ॾियो। जी जी साईं अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम जिन सार। वालेकुम अस्सलाम बाबा, कहिड़ा हाल आहिनि? साईं अल्हम्दुलिल्लाह, दुआऊं तव्हांजूं यार मुबारक जबरदस्त जबरदस्त यार। वॾी वॾी साईं वॾी महिरबानी, अवां जी मोहबतूं, साईं ख़ालिद शाह जो मोहबतूं। मेहनत हक़ीक़त मेहनत नालो ईअं आहे जिन सार। महिरबानी साईं, महिरबानी साईं। ईअं जिन सार महिनत थो करे त ईअं जिन सार खे ॾिसी करे सिंध जा ॿिया रागी जेके अचनि था वीचारा असांजा नौजवान शौक़ीन सिंगर या सिंगर जेको अचनि थियूं छोकिरियूं या छोकिरा, उहे बि तव्हांखे ॾिसी ऐं सम्झी वठनि त इहो रागो आम न आहे, सभु मज़ाक न आहे, मौसीक़ी न आहे, भोग न आहे, महिनत कश कमु आहे, तमामु महिनत तलब कमु आहे, तवजो तलब कमु आहे, सुर संगीत संगम रिदम वॾी ॻाल्हि आहे। मतिलबु तव्हांखे अलाह आबाद करे, तव्हांखे ॾिसी ॿिया फनकार बि सबक़ हासिल करना इंशाअल्लाह सुठो थींदो पोइ त बहितरीन कमु थींदो। घायल भाउ थैंक यू सो मच, हमेशह जॾहिं बि कॉल कई आहे जॾहिं थैंक यू ईअं ई असांजा भाइरनि जी सपोर्ट हूंदी आहे, असांजा प्रोग्राम सुठा थींदा रहंदा आहिनि। जेके बि ओवरऑल लाइव प्रोग्राम आहिनि तकड़ में गाने तरफ़ वेंदासीं। कहिड़ो गानो पोइ? भाउ ज़ुल्फ़िकार साहब जी फरमाइश हुई ऐं उनखे डेडिकेट ठीकु आहे शेख हयात साहब जन जो गज़ल आहे। सारे नथी मां सिकां थो पयो, हुअ निहारे नथी मां झुकां थो पयो। आख़िरी वक़्तु हुनखे न्यापो ॾिजो, हुअ जियारे नथी मां मरां थो पयो। ओ सखी पिया खे मिली त चइजां तो सिवा न थींदी। अची त मुंहिंजे उमास में अची त मुंहिंजे उमास में छो त रात कान थींदी। सखी पिया खे सखी पिया खे सखी पिया खे मिली त चइजां चांदनी तो सिवा न थींदी। अची त मुंहिंजे अची त मुंहिंजे अची त मुंहिंजे अची त मुंहिंजे वास में
सखी पिया खे मिली सचेगा चांदनी तो सिवारती परों का अनाया पक्षी पक्षी परों का सरते हवा उठे जी जय परी सखी पिया के मिली सजेगा चांदनी तो कदें भी तोते द्वार दिल जा कदें भी तोते द्वार दिल जान भले बलुडिका आला तड़े भी हूँगा बलुडिका आला तड़े भी हूँगा मत चवे आजी यारती बलुडिका आला या भी हूँगा मत चवे आजी यारती उमीर खान तव्हां बि महफ़िल मचाए छॾी आहे। तव्हां सां गॾु भाउ अब्दुल सत्तार ऐं तव्हां त माशाल्लाह हुअं ई महिरबानी। हिन प्रोग्राम जी अॼु ख़ासि मुखड़ी तव्हां थिया। वैसे त मूंखे चवंदा आहिनि किरण हिन प्रोग्राम जी मुखड़ी आहे, सिंध टीवी जी मुखड़ी आहे, लेकिन अॼु हिन प्रोग्राम में असांजा घर भाती हिन प्रोग्राम मुखड़ी आहिनि। यकीननि तव्हां आवाज़ ॿुधी, शाइरी सुठी, ऐं हुनखां पोइ हिन खां पहिरीं काफ़ी सिंगर्स इन सॉन्ग खे ॻायो 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 ॻायो, पर घटि आवाज़ जेका क्लिक थींदी आहे ऐं ज़हन ते, रूह ते, दिलि ते। जी तमामु बहितरीनु सिंध जा शाइर चीज़ल साईं जा फर्ज़न जी फतेहपुर खां जी कॉल आहे। हुननि जी कॉल आहे, कॉल त रिसीव कयो, मां वरी पाण में ॻाल्हाइनि पिया, मां सोचां पई छा। अच्छा जी भली का चवंदासीं तव्हांखे, कीअं आहियो? ठीकु आहियो जी? हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, कीअं आहियो? ठीकु आहियो
जी जी अल्लाह जो शुक्र आहे दुआई जी जी प्रोग्राम ॾिसो तव्हां पिया ठीकु आहियो जी मां ठीकु ठाक तव्हां ॿुधायो प्रोग्राम ॾिसो पिया जी जी बिल्कुलु ॾिसायूं शौक़ सां छा चवणु चाहींदा प्रोग्राम लाइ असांजे सिंगर जे लाइ छा फरमाइश आहे तव्हांजी बसि ॾाढो सुठो सिंगर आहे जी बिल्कुलु बहितरीन हा जी इनखे कोई बि सुफ़ियानो कलाम ॿुधणु चाहींदासीं बिल्कुलु ऐं उहो ई सुफ़ियानो कलाम तव्हांखे डेडिकेट कंदासीं तव्हां सिंगर सां ॻाल्हाइणु चाहींदो न सर वॾी महिरबानी ठीकु आहे थैंक यू सो वेरी मच ऐं काफ़ी माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके इले एक्टिव थी ॻाल्हाईंदा आहिनि काफ़ी माण्हू एक्टिव हूंदा आहिनि थोरो कैमरा खां ऐं फ़ोन खां थोरो अवॉइड कंदा आहिनि सो गाज़ी नशीन बि आहिनि तमामु बहितरीनु ऐं वॾी महिरबानी तव्हांजी कॉल करण जे लाइ हिन प्रोग्राम में 4 चंड आहिनि त तव्हांजो हीअ कॉल हिकिड़ो चंड लॻाए छॾियो ऐं शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी जी कोई बि किथे मां एहसान न कंदी आहियां पर हू प्रोग्राम खे ॾिसंदा आहिनि पसंदि कंदा आहिनि कॉल कंदा आहिनि ख़ुशी थींदी आहे सो उहो गॾोगॾु ऑर्डर थी चुको आहे जी गलो बि ख़राबु थी चुको आहे गॾोगॾु नंढड़ी साई था वठूं हिन ब्रेक खां पोइ वरी तकड़ में मिलंदासीं तव्हां काॾे न वञो इन शर्त में तव्हांखे मां छॾियां थी मिलूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ Once again, welcome Bhalikar Khushamadi to all good evening. Bakhair Agle, welcome back again. So, Sagar Asanagar Bhati and Jinsar Samo Dholak Mir Khan Kanjiri and Abdul Sattar. I Asake Mir Kaluni, Fankar Kaluni, sorry, Mir Kaluni Katia, Fankar Kaluni Kadisi, Mir Falak. Labbaik Hussain. Thank you so much. I'm very, very meherbani in program. Recently, असल में तव्हांजे नंढड़ा ॿार आहिनि ऐं यकीनन असांखे ख़ुशी थींदी आहे शामिल नाला कयूं हिते बाबा सां हिते वेठा आहिनि ॿार असांखे ॾिसी रहिया आहिनि जी हाणे तव्हां कहिड़ो गानो कहिड़ो कलाम छा ॿुधाईंदो असांजो महबूब दोस्त महफ़िल त लुटिजी वई आहे वैसे न न महिरबानी आहे जी असांजो महबूब दोस्त आहे ऐं तमामु सिंध जो वॾो नालो आहे साईं फैज़ सियाल साहब जी तमामु बहितरीनु नाला जी जी बिल्कुलु बिल्कुलु उन्हनि जो गीत आहे बिल्कुलु मञूं था असां भी गुनहगार आहियूं अज़ल खां हुस्न जा तलबगार आहियूं कॾहिं था खिलायूं कॾहिं था पिरन जी नज़र में जन नंढा ॿार आहियूं ॾिसी तुंहिंजो चेहरो फिदा थी पियासीं ॾिसी तुंहिंजो चेहरो फिदा थी पियासीं लॻो वाओ अहिड़ो जुदा थी वियासीं लॻो वाओ
चाहत में चरिया फैजा सपाती पयासी चाहत में चरिया फैजा सपाती पयासी लगो बाऊ एहेड़ो जुदाई पयासी लगो बाऊ एहेड़ो जुदाई पयासी लिसी तू जो तेरो पिताती पयासी लिसी तू जो तेरो पिताती पयासी। ऐं तमामु सुठी शाइरी थैंक यू। ऐं उनखां पोइ जेको गायकी जो अंदाज़ तव्हांजो माशाल्लाह उनमें त कोई डाउट न आहे। सॉफ्टनेस मिठी आवाज़ मायुनि जी त ॿुधी हुई कोयल जहिड़ी आवाज़, हाणे मां मर्दनि जी आवाज़ ॿुधां पई तमामु बहितरीनु सॉफ्ट, कोयल बि हुन जॻह कुझु न आहे, हुनजी आवाज़ कूं कननि में चुभंदी आहे, जेकी हीअ ई आवाज़ सुठी आहे। सो यकीनन हीअ महिनत जो सिलो आहे, हीअ दुआउनि जो सिलो आहे ऐं हीअ जेका हिननि जी पुख़्तगी आवाज़ में आहे हीअ सचाई आहे, पंहिंजे फ़न सां पंहिंजी आवाज़ सां ऐं इन आवाज़ खे किथे जो किथे पहुचाईंदा आहिनि। इंसान जे पंहिंजे हथ में हूंदो आहे त तव्हां हिन आवाज़ खे किथे था पहुचायो। शॉर्ट तव्हां रस्तो वठो था या महिनत करे अचो था, महिनत करे ईंदव त रिज़ल्ट इहो आहे। शॉर्ट वारो कमु त तव्हांखे ख़बर आहे न किथां खां किथां डाउन थी वेंदो आहे। सो तकड़ में गाने ते हलूं, सेकेंड गानो कहिड़ो ॿुधाईंदव? हिते छो त ब्रेक न आहे, ॿ टे मिंट कोन ॾींदी आहियां मां, हिकिड़ो मिंट पाण वठंदी आहियां, घणो ॻाल्हाईंदी आहियां, पोइ तव्हांखे चवंदमि गानो ॿुधायो। जी बेदिल बेकस साईं जी बिल्कुलु बिल्कुलु काफ़ी आहे ऐं मुंहिंजी पसंदीदा फेवरेट लॻे पई तव्हांजी हिकदमि। अच्छा ठीकु आहे। असां ज़ोरी यार बने दे यार वसन खुश घर अपने असां रो दो हाल विने दे ओ खबर हुदी न बेकदरा असां यारी भूलन लई हो लुट लिते दिल साडी वे साडी हुण करे दे मां लुट लिते दिल साडी वे साडी हुण करे दे मां
साजी हुण करे दे माना लुट ॾितई दिलि साड़ी हुण करे ॾई माणा छा चवां केॾी शाइरी आहे हिन में माणा त हरू भरू आहिनि ए माणा आहे त माणा साढा यार हुए सो कलाम वरी शाइरी वरी अदा मीर ख़ान माशाल्लाह भाई शाइरी विया अदा मीर ख़ान त बसि हाणे लोगो थी वियो आहे सिंध टीवी जो इहो तमामु बहितरीनु ऐं तव्हां सां गॾु अब्दुल सत्तार भाऊ तव्हांजी बि महिनतूं तव्हां त माशाल्लाह वैसे बि लाजवाब आहियो ऐं हिन प्रोग्राम में 4 खां 6 चंड लॻी चुका आहिनि छो त 4 त मां आहियां कंप्लीट 2 चंड इहे थी विया आहिनि यकीननि तव्हां बि इंजॉय करे रहिया हूंदो ही मोहबतूं ही प्यार शाल ईअं ई सलामत रहे असांजे सिंध में ईअं ई म्यूज़िक खे भरपूर मोट मिलंदी रहे ईअं तरक़ी थींदी रहे इंशाल्लाह गॾोगॾु वक़्तु थियो आहे नंढड़ी साई नंढड़ी ब्रेक जो मिलूं त ब्रेक खां पोइ कारनामा जो ॾिसंदा रहो सिंध टीवी लुट लितई दिल साड़ी साड़ी हुण करेंदई माणा वंस अगेन वेलकम बैक भली कार खुश आमदीद गुड इवनिंग टू ऑल आई होप कि अॼु जो प्रोग्राम सिंधी संगीत तव्हांजे लाइ तमामु बहितरीनु साबित थियो हूंदो हमेशह वांगुरु लेकिन कॾहिं कॾहिं आवाज़ ऐं पर्सनैलिटी जी तमामु घणो पर्सनैलिटी जो असरु थींदो आहे सो सूमर खांगारो 4 खां 6 दरमियान असांखे लाइव ॾिसणु न विसारियो ऐं रिपीट प्रोग्राम जो टाइम आहे छंछरु आचर 9 खां 11 जे विच में अॼु जो प्रोग्राम 11 लॻे 9 खां 11 जे विच में ईंदो आचर जे ॾींहुं सुबुह जो टाइम ॾिसणु न विसारींदा ऐं पेज आहे प्रोग्राम जेको सिंध ऐं संगीत इन जो नालो आहे सिंध ऐं संगीत उन में वञी करे लाइक कयो ऐं इनबॉक्स में वञी करे मैसेज कयो चाहियो था इहे साॻी सिंगर इन प्रोग्राम में रिपीट अचनि त उन नाला मैंशन कंदा कयो लेकिन टाइम लाइन ते न लिखंदा कयो छंछरु आचर असांजी मोकल हूंदी आहे लेकिन प्रोग्राम रिपीट हलंदो आहे सुबुह जो 9 खां 11 जे विच में ऐं जिनसार समूह मीर ख़ान ढोलक ते ऐं अब्दुल सत्तार छा ॻाल्हि कजे अॼु जा प्रोग्राम जे जी ॿुधाए वठो हाँ इनमें कोई शक न आहे त अॼु जो जेको प्रोग्राम आहे इन हिसाब सां तमामु लाजवाब थियो आहे जिनसार समूह तमामु बहितरीनु आवाज़ जा मालिक त आहिनि ई आहिनि असांजे जेके सिंगर घर भाती लेकिन गॾोगॾु जेके असांखे कॉल करे रहिया आहिनि जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि सिंध जा तमामु भलोड़ तमामु वधीक तमामु वॾे नाले वारा शाइर उहे बि असांखे ॾिसी रहिया आहिनि असांखे कॉल्स करे रहिया आहिनि त ज़ाहिर आहे ही जेका मौसीक़ी चवंदा आहिनि रूह जी ग़िज़ा इहा डेवलप करे थी जॾहिं इंसानु पंहिंजे पाण में उन ग़िज़ा खे तारीख़ कंदो आहे प्लस में उहे शाइरी जेका सुठी हूंदी आहे तव्हांजे रूह खे तव्हांजे मन खे छुईंदी आहे उहे शाइर असांखे कॉल्स कनि एप्रिशिएट कनि त वधीक असांखे मज़ो ईंदो आहे यकीननि तव्हांखे मज़ो अची रहियो हूंदो केतिरा सुठा शाइर जेके सिंध जा आहिनि के ॾिठल आहिनि के अननोन शख़्सियतूं आहिनि असांखे कॉल्स कनि उन्हनि जी त वॾी महिरबानी उन्हनि जी ख़ुशी आहे ऐं उन खां वधीक वॾी ख़ुशी जो मुंहिंजो उस्ताद बाबा मूंसां ऑनलाइन थियो फ़ोन ते उन्हनि जी वॾी महिरबानी उहा ख़ुशी ऐं ॿी अव्हां जे प्रोग्राम में अचण जी ख़ुशी अॼु मूंखे डबल ख़ुशी आहे थैंक यू सो मच तव्हांजी वॾी महिरबानी घर जा भाती आहियो ऐं जी अच्छा इहो हाणे ख़ालिद भाउ जा अलॻि ॾंड आहिनि तव्हां ते त पाण में ॼाणो ऐं गाने जी तरफ़ ईंदासीं फ़िलहालु ख़ालिद भाउ खे ॾंड जे तौर ते गानो था ॾियूं पेश कयूं ठीकु आहे क़बूल कयो इहो गानो कहिड़ो गानो ॿुधाईंदो असांजो तमामु हिकिड़ो बाज़ोक माण्हू आहे साईं फरीद अहमद मक्सी साहब तमामु बहितरीनु मौसीक़ी सां उन्हनि जी मोहबत आहे
ॻाईंदा बि आहिनि, अच्छा उहे हिते वेठल बि आहिनि, वेठल बि आहिनि असां सां गॾु। तव्हांजी वॾी महिरबानी, असांखे प्रोग्राम जॉइन कयो पिया, मूंखे बर्दाश्त कयो पिया, मुंहिंजी आवाज़ ॾाढी ख़राबु आहे, अॼु बर्दाश्त कयो, वैसे नॉर्मली मुंहिंजी अहिड़ी आवाज़ न हूंदी आहे जी। उन्हनि जी शाइरी आहे, हा। हीउ गीत मुंहिंजी पसंदि जो आहे। वाह जी वाह, हाणे अॻूणे बि तमामु लाजवाब गानो ऐं हाणे बि यकीनन सुठो हूंदो। बिल्कुलु। हिन साहते वे साहु कजे त कहिड़ो कजे, कहीं चिलविले सां चौहु कजे त कहिड़ो कजे। इहा पक अथम हू परची वरी रुसी वेंदो, कुछ घड़िन लाइ ठाहु कजे त कहिड़ो कजे। ए मुंहिंजी दिल तूं छो झुरी पईया, ए मुंहिंजी दिल तूं छो झुरी पईया, मुंहिंजी नज़रुनि में छो किरी पईया, ए मुंहिंजी दिल तूं छो झुरी पईया, ए मुंहिंजी दिल तूं छो झुरी पईया, मुंहिंजी नज़रुनि में छो किरी पईया, ए मुंहिंजी दिल तूं छो झुरी पईया। तो सा हो रहा थे प्यार कयूं, तुझे जज्बन जो एहतराम कयूं, तो सा हो रहा थे प्यार कयूं, तुझे जज्बन जो एहतराम कयूं, तुझे जज्बन जो एहतराम कयूं, मूंखां छो पाण खे भले भैया, मूंखां छो पाण खे भले भैया, मुंहिंजी नज़रुनि छो किरी पईया, मुंहिंजी दिल तूं छो झुरी पईया। कुछ त अॻिते बि मूंसां घारी हा, पंहिंजी चाहत सां जियूं जियारी हा, कुछ त अॻिते बि मूंसां घारी हा, पंहिंजी चाहत सां जियूं जियारी हा, पंहिंजी चाहत सां जियूं जियारी हा, फरीद सां डोह छो करे वैया, फरीद सां डोह छो करे वैया, मुंहिंजी नज़रुनि
माशाल्लाह तमामु बहितरीनु शाइरी ऐं यकीनन असां सां शाइर साहब गॾु वेठल आहिनि बिल्कुलु बिल्कुलु ऐं चवंदा आहिनि त शाइरी हुजे आर्टिस्ट हुजनि इलाही नाज़ुक हूंदा आहिनि इलाही सेंसिटिव हूंदा आहिनि ऐं अंदर में ॾाढा ॾुख हूंदा आहिनि तॾहिं हू पंहिंजा अल्फाज़ जेके शाइर आहिनि त उहो कढंदा आहिनि पंहिंजे तहरीर जे ज़रिए ऐं जेके आर्टिस्ट हूंदा आहिनि उहे टीवी में ड्रामा करे कढंदा आहिनि इन में केतिरी सचाई आहे त गॾु हिन प्रोग्राम में शाइर बि हुजनि त असां उन्हनि खां पुछूं हा ज़रूरु तव्हां इहो ॿुधायो त तव्हां कोई बि गानो ॻाईंदा आहियो ईअं झुरण वारो माशाल्लाह तव्हांजी एज बि नंढी आहे त तव्हांजी अञा उमिरि न आहे झुरण जी त छा फील करे या त तव्हां बि थोरा सेंसिटिव आहियो ज़ाहिर आहे शाइरी सां गॾु तव्हांखे बि थोरो असरु पियो हूंदो मतिलबु त शाइरी सां त मोहबत आहे बिल्कुलु सुठी शाइरी त दिलि खे वणंदी आहे जेका डीप जेका गहराई आहे न उहा काॾों आई आहे उहा त जेके दिलि जा हाल आहिनि जेके दिलनि ते लॻंदी आहे उहे त ॻाई वेंदा आहिनि तव्हांखे काॾों आई आहे इहो ॿुधायो असांखे मतिलबु त अहिड़ी का अञा न आई आहे बचत आहे बचत आहे बिल्कुलु बिल्कुलु सही सही ईअं चवंदा आहिनि शाइर इलाही सेंसिटिव हूंदा आहिनि आर्टिस्ट इलाही नाज़ुक मिज़ाज जा हूंदा आहिनि ऐं उहो जेको फील कंदा आहिनि जेको ऑब्ज़र्व कंदा आहिनि दुनिया खां सिखंदा आहिनि मूवमेंट जारी रखंदा आहिनि त उहे पंहिंजे जेका तहरीर हूंदी आहे जेके अल्फाज़ हूंदा आहिनि जेके ज़हन में हिकदमि उहे शयूं क्लिक थींदियूं आहिनि त उहे पने ते राइट कंदा आहिनि लिखंदा आहिनि त हाणे थोरी घणी हिते बि लिक छुप थिए पई कुझु त आहे कुझु त मसालो मिलियल आहे बहरहाल प्रोग्राम तव्हांखे एंटरटेनमेंट करण जे लाइ आहे 2 कलाक 4 खां 6 दरमियान लाइव आहियूं ख़ुशि असां चाहींदा आहियूं तव्हां हुजो हीअ कशमकश जो दौरु आहे इन में थोरी मस्ती मज़ाक हूंदी आहे माइंड न कंदा कयो अगरि कयो था त तव्हांजी मर्ज़ी मां छा थी करे सघां तमामु बहितरीनु असां सां गॾु हींअर कॉल आहे सिंगर आहिनि नज़ाकत ब्रह्माणी जी नज़ाकत ब्रह्माणी अस्सलाम वालेकुम अॼु तव्हांजे साम्हूं आहे ऐं जिनसा जी पूरी कोशिशि आहे अहिड़ा गाना ॻायां अॼु हा फटी पए पर मां ॾाढी आहियां जी 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 मौला अली मदद अदा दुआऊं तव्हांजूं तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो अदा नज़ाकत सुणा अल्हम्दुलिल्लाह बाबा दुआऊं लॻी पियूं तव्हांजूं तव्हां ॿुधायो उस्ताद वॾो ख़ुशि लॻो पियो आहे न बाबा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह बाबा दुआऊं तव्हांजूं बाबा अल्हम्दुलिल्लाह बाबा तबियत ठीक ठाक लगी पई आहे मां साम्हूं आहियूं मां पंहिंजो ॿुधायो ॾाढी ख़ुशी थी आहे बाबा ये वॾी महिरबानी मां ॿाहिरि आयो बिल्कुलु मांखे ख़ुशी थींदी बाबा जी बाबा जी जी बाबा हुकुम कयो गुंजाइश तव्हांजे लाइ कढंदासीं तमामु बहितरीनु तव्हां असांजा कॉलर ऐं तमामु बहितरीनु तव्हां सिंगर गाने ते इन ते दमादम मस्तु कलांदर थी वई साॻियो जे हिक खे तोड़े सवे सधूक से चिलविला चए जलमिया जेकी दर दर लाइन दोस्त पुछा पिरिया मुकहरी खता की पुछा
सिसिया खां जुदा थी पवे न कुझु दर्द दिल जी दवा थी पवे न कुझु दर्द दिल जी दवा थी पवे जे हिकु तूं जवाए थो वफ़ा थी पवे हिकु तूं जवाए थो वफ़ा थी पवे अजायो लतीफ़ी अजायो लतीफ़ी अखे मिठड़ा थमारो अजायो लतीफ़ी अखे प्यारा थमारो मिठड़ा थमारो अज़ खुद अभाता फिदा थी पवे अज़ खुद अभाता फिदा थी पवे न कुझु दर्द दिल जी दवा थी पवे न कुझु दर्द दिल जी दवा थी पवे जे हिकु तूं जवाए वफ़ा थी पवे हिकु तूं जवाए वफ़ा थी पवे सार समोवा छा इरादो अॼु माना सभिनी खे हिलाए छॾियो अथव बाक़ाइदा चकर अची विया हिते शारद फैसल जे पहिरीं ट्रैफिक जैम हुई मथां वरी हीउ एॾो वॾो धमाको पाव माशाल्लाह माशाल्लाह अलाह तव्हांखे हयाती ॾे भाऊ तव्हांजी वॾी महिरबानी सुठो जेको ग्रुप हूंदो आहे म्यूज़िशियन जो सुठो जेको गायकी अगरि सिंगर सुठो आहे त ग्रुप सुठो आहे त मां ऑटोमेटिकली उन में माहौल ठही वेंदो आहे सुठो हिकिड़ो मज़ो ईंदो आहे ॿुधण वारनि खे ॾिसण वारनि खे मां इन करे इन्हनि भाइरनि खे एप्रिशिएट कंदी आहियां त इन्हनि सभिनी महिनत आहे जंहिंजो सिलो तव्हांजे साम्हूं असांजे साम्हूं हे वाइंड अप थी वियो हे ॿ कलाक ख़तम बि थी विया मां ॾिसण वारी हुअमि त टाइम जा घणा ब्रेक आहिनि त बहरहाल जॾहिं मज़े वारो प्रोग्राम हूंदो आहे त पोइ यकीनन ईअं टाइम गुज़री वेंदो ख़बर न पवंदी आहे ऐं जॾहिं हू वारो प्रोग्राम हूंदो आहे सम्झी करे बोर टाइम ई न गुज़रंदो आहे सो बहरहाल थैंक यू सो मच कोई मैसेज कोई चवणु चाहींदो पंहिंजे ॾिसंदड़ ॿुधंदड़नि खे चाहींदड़नि खे बिल्कुलु हिकिड़ो चवंदा आहिनि त हू जहिड़ी तूं जेको थी पांद गिची गल पा पाण वञी परचा मतिलबु रुठो ई न रहिजी वञी मोहबतुनि में वॾो मज़ो आहे रंजिशुनि में कुझु बि न आहे इहो ई मुंहिंजो पैगाम आहे लेकिन पैगाम ऐं उन सां गॾु नंढी रिक्वेस्ट बि नफ़रतूं ख़तमु करे मोहबतूं पैदा कयो मोहबतूं ॾियो मोहबतूं वठो हीअ अंदरि आहे असांजे डायरेक्टर सैयद ख़ालिद शाह जो आवाज़ु आयो मूं न चयो मां चवां थी बसि इंसानियत रहे मोहबतूं क़ाइमु रहनि पर उहे जेके मोहबत में बनावट हूंदी आहे रूप जेके हूंदा आहिनि इंसान जा चेहरा हर शख़्स जे चेहरे मथां चेहरो चढ़ियल आहे ॾेई वेंदो दगा निरड़ ते कंहिंजे न लिखियल आहे सो इहो कमु न कयो तव्हां इंसान थियो ऐं इंसान ॿियनि खे बि सम्झो सो बहरहाल जिनसार समो असांजा घर असांजे घर भाती यकीन तव्हांजे आवाज़ खे ॿुधो इंजॉय कयो सैयद ख़ालिद शाह जे पेज ते बि तव्हां ॾिसी सघो था अञा पिक्स ऐं मूवीज़ हूंदियूं ऐं क्लिप्स हूंदा प्रोग्राम जा ऐं सिंधी संगीत पेज खे बि तव्हां अगरि जॉइन कंदा ॾिसंदा त उन में बि इहे पिक्स हूंदियूं ऐं उनजा यूट्यूब ते बि प्रोग्राम हूंदो ऐं प्लस में सिंध संगीत प्रोग्राम अगरि तव्हां सर्च कंदो पेज ईंदो सिंध ऐं संगीत उन में बि तव्हां असांजे क्लिप्स ऐं फोटो ॾिसी सघो था ऐं प्रोग्राम जा क्लिप्स ॾिसी सघो था फ़नकार जिनसार समो ढोलक ते मीर ख़ान कंहिंजे खंजरी ते हुआ अब्दुल सत्तार तव्हां सभिनी वॾी महिरबानी इन प्रोग्राम में 4 चंड लॻाया गुल विखेरे छॾिया ख़ुशबू परे परे ताईं आहे माण्हू ख़ुशबू सुंघी करे था अचनि पर छा आहे ऐं अॼु जे प्रोग्राम खे जिन्हनि ॾिठो पसंदि कयो जिन्हनि कॉल कई जेके शाइर हुआ सिंध जा सिंध टीवी जा उन्हनि लाइक कयो पसंदि कयो तव्हां सभिनी महिरबानी पंहिंजी होस्ट करे लॻाए रखी असां जेके डायरेक्टर सैयद ख़ालिद शाह ऐं ओबिते GM ऐं मौज़म जेके लाइव प्रोग्राम जी सॼी एडिटिंग कंदा आहिनि प्लस में इरफान लहर बिहाइंड द कैमरा अज़ीज़ सुमरो सलमा जिंदभा ऐं बख़्श जे मैदान ते न आहे ऐं पंहिंजी मेज़बानी करण लॻाई इजाज़त इंशाअल्लाह दौलत भाउ चाहे त ॾाढी फर्स्ट क्लास ठाही आहे नेक्स्ट टाइम तव्हांखे ई ठाराईंदमि दौलत भाउ जी वॾी महिरबानी आहे इन सां गॾोगॾु मथे हफ़्ते सूमर अंगारो 4 खां 6 में असां तव्हांखे मिलंदासीं रिपीट टाइम छंछरु आचर 9 खां 11 जे विच में तव्हां असांखे ॾिसणु न विसारिजो पेज सिंध ऐं संगीत ॾिसणु न विसारिजो लाइक करणु न विसारिजो फीडबैक न ॾिजो सिंध सलामत साथ सलामत मुंहिंजी तरफ़ां अलाह हाफ़िज़ तव्हांजे तरफ़ां हिकिड़ो गानो थी वञे बिल्कुलु
वाहिद वसाईस आहूं आलम जू सुनी मोकल थिए मीह खे दिल मतर साहिब सारी सिंध ते बादल बरसाई मिसरी मिलाईस खंडवा गुर खीर में आ बूंद बिरे है जी बहार लगी बूंद बिरे है जी बहार लगी बूंद बिरे है जी बहार लगी दर्द बंदिया जो देश वसी जो बूंद बिरे है जी बहार उठड़ा मीह मली रते उठड़ा मीह मली रते गाहन जी गुलदार लगी गाहन जी गुलदार लगी दर्द दिए जो देश वसी जो बूंद बिरे है बहार अदियूं शाह लतीफ चवे बिट जो भोट लतीफ चवे सजनन मुझे जी सार लगी सजनन मुझे जी सार लगी दर्द दिए जो देश वसी जो बूंद बिरे है जी बहार अदियूं शाह लतीफ चवे पानी पानी मारे 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 रे पामारे पामारे रे 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 माबनी दानी रे सा 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 निदा दादा निदा दादा निदा दादा निदा दादा पानी नी 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 माबा बाबा माबा बाबा माबा बाबा बाबा रे ममा रे ममा रे ममा रे ममा सारे रे सारे रे सारे रे सा सारे सामा मामा सारे सामा मामा सारे सामा मामा सारे सारे सामा मामा सारे सामा मामा सारे सामा मामा सारे सामा मामा सारे सारे सामा मामा सारे सारे सामा रे मा रे बाबा रे मा रे बाबा रे मा रे मा रे बाबा रे मा रे बाबा रे मा रे बाबा रे मा रे मा रे बाबा मानी नी बाबा मानी नी बाबा मानी नी बाबा मानी नी पानी पासा दादा पानी पासा दादा पानी पानी पासा दादा पानी पानी पासा दादा पानी पासा सा रे 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 सा सा गा 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 नी नी रे रे दा रे नी दा नी नी रे रे दा रे नी दा दा नी दा दा नी दा दा पानी नी नी बाबा बाबा रे ममा मा सारे रे रे नी रे दा सा नी प नी प म प म रे म सा नी प नी प म प म रे म रे सा पानी सा पानी सा दे पानी सा पानी सा दे पानी पानी सा पानी सा दे पानी सा पानी सा दे पानी पानी सा पानी सा